पंहिंजे घर तां ग़रीबाना कखाया घरा उतां निकता हम। रहीम ने कल्होड़े जे ओताक में आया। रहीम ने खे भी खबर कान ही, बस खबर ही तो को शाह साहब आ। पीर साहब सज्जादा नशीन गौसल बहावल हक जे दरबार वारो खट ते वेठो हो, ॿिया सभु मुरीद हेठ वेठा। पीर सईद मोहम्मद इमाम शाह बची मखदूम साहब सां मिलिया पर हुन बि कोन सुञातो, ओताक वारे बि कोन सुञातो। आम माण्हू समझी साईं खे हेठि विहारे छॾियो। दोस्तो अज़ीज़ो, जेके कामिल दरवेश हूंदा आहिनि न, उन्हनि खे मुंहिंजे महबूब जो हुज़ूर हासिल थींदो आहे। उन्हनि खे अल्लाह ताला क़ल्ब जी सफ़ाई ॾींदो आहे। पंहिंजे आका सां हुननि जो इश्क़ ऐं मुहबत इन हद ते हूंदो आहे जो रात जे टाइम ते जेसीं ताईं उनखे नबी करीम जो दीदार न थींदो आहे तेसीं ताईं निंड न ईंदी आहे। ऐं ईअं न त को छठी छमाही रोज़ानो वलियनि खे ज़ियारत थींदी आहे। उन मखदूम साहब खे याने गौसल आलमीन जे सज्जादा नशीन खे, उन ज़माने वारे बुजुर्ग खे रोज़ानो नबी पाक जो दीदार थींदो आहे। रात जो मजलिस ख़त्म थी सभु को हलियो वियो। बुजुर्ग मखदूम साहब मुल्तान वारो पंहिंजे बिस्तरे ते सलात पढ़ण में मशगूल आहे, दीदार जे इंतज़ार में आहे। पर सारी रात गुज़री वञे थी, दीदार को नथो थिए। ॾाढो परेशान थियो। पक का ग़लती थी आहे, सोणो साईं जो नाराज़ थियो आहे जो दीदार नथो कराए, त का ज़रूर ॻाल्हि आहे। दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा प्यारा दोस्त, जिए मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार में देर थींदी वई, उनखे परेशानी वधंदी वई। ॿियो ॾहाड़ो गुज़री वियो, ॿी रात गुज़री वई, वरी ॿियो टियों ॾहाड़ो गुज़री वियो, टीं रात गुज़री वई, दीदार को नथो थिए। नेठ अल्लाह जे कामिल बली आधी रात जे टाइम ते गिचीअ में गारो विझी करे उन रहीम ने कलोड़े जे ॻोठ में तरसो पियो आहे। आराम फिटी वियो आहे, मानी फिटी वई आहे, निंड फिटी वई आहे, कचहरियूं फिटी वयूं। 3 रातियूं दीदार कोन थियो। आख़िरात जो गिचीअ में गारो विझी मदीने वारे साईं खे सॾ कया अथई। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात खे जेको सॾ कंदो आहे, हबीब देर कोन कंदो आहे। आख़िर मखदूम साहब जो भाग खुलियो, हबीब जी ज़ात बाबरकात दीदार करायो। अर्ज़ कई क़िबला 3 रात दीदार कोन करायो अथव, परेशान आहियां, छा सबब आहे? हबीब करीम फरमायो, ओ मखदूम साहब, मुंहिंजो बचड़ो सच्चो सैयद सादात सैयद इमाम शाह तुंहिंजी दरबार में आयो तो उनजो कदर कोन कयो। मूंखे रुगो इन जो दुख थी पियो आहे, तोखे ख़बर न आहे इमाम शाह जी पेशानी में वक़्त जो गौस आहे। 3 ॾहाड़ा जेको तुंहिंजो दीदार बंदि थियो आहे, सिर्फ़ इन जे करे थियो आहे जो बेख़बरी में तो सुञातो कोन। न सुञाती त असां बि तोखां मुंहुं मोड़े छॾियो आहे। पर अॼु हाणे तो सतायो आहे त तोखे ॿुधायूं था, इहो जेको सैयद थी, इन जो सौ सिधो ताल्लुक़ मां मुहम्मद करीम सां आहे। इन जो हसब नसब सचो आहे, ख़ानदान जे लिहाज़ सां भी, रूहानियत जे लिहाज़ सां भी, तरीक़त जे लिहाज़ सां भी इन जो एॾो वॾो मक़ाम आहे जो इन खां तो थोड़ी बेतवजुही कई आहे त मां तोखां दीदार जो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे। चेकेवला मूंखां ग़लती थी आहे, माफ़ कयो, मां सुबुह जो साईं खां माफ़ी थो वठां। सुबुह जो उथियो, पंहिंजे मुरीद रहीम ने कलोड़े खे घुराई, भाउ हिते को तव्हांजे पाड़े में सैयद मोहम्मद इमाम शाह रहे थो, नवां लॾे आया, उन इलाइक़े जा हुया ई कोन। हुन सोचे चयो हा से हिकिड़ो शाह साहब रहंदो आहे। 3 ॾहाड़ो हिते पंहिंजी कचहरी में बि आयो हो। पाण फरमाइनि था हल त ओॾे हलऊं। हुन चयो साईं पाण ज़मीन मां ज़मीनदार आहियां, तव्हां मुंहिंजा मुर्शिद आहियो, अव्हां बि अमीर आहियो। हो ग़रीब शाह हुआ, उनखे हितड़े घुरायूं था, पाण उन ॾे कीअं हलऊं? चए अदा तोखे ख़बर कान्हे का, ज़ाहिर में ग़रीब आहे, मिस्कीन आहे, पर हुन जो सौ सिधो कनेक्शन रसूलुल्लाह सां ॻंढियल आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, भेज पगारा। मुर्शिद जे हुक्म सां हो ज़मींदार करीम ॾिनो कलोड़ो भी हलियो आहे। ओ मक़्त जो कामिल दरवेश वली मखदूम साहब मुल्तान शरीफ वारो सुजादा नशीन, उहो भी हलियो आहे। अल्लाह जे दरवेश कामिल बानड़े
हज़रत सैयद मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह जेको पीसे रोज़े वारनि जो ॾाढो साईं आहे, उन जे करखाए घर ते काहे आया, सॾा चीकियूं पाण ॿाहिरि आया। हज़रत मखदूम साहब ॾाढे पाबोह सां वॾे एहतराम सां अदब सां मिली बार बार माफ़ी घुरी रहियो आहे। पाण फरमाइनि था अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, असां तोखां नाराज़ कोन आहियूं। चएसि तूं नाराज़ कोन आहे, पर जंहिंजो तोसां ताल्लुक आहे उहो मूंखां रुसी वियो आहे। 3 रातियूं मूंखे दीदार कोन थियो आहे, अॼु ख़बर पई आहे त तुंहिंजे करे इहो सॼो सारो कमु थियो आहे। हाणे मां तोखां बख़्शाइण आयो आहियां, मूंखे दुआ बि फरमाए। उन सां गॾु मां हिन पूरे इलाइक़े वारनि खे मुरीदनि खे ॿुधायूं वञा थो त हिन जो ख़्यालु कजो, हिन जो मक़ाम तमामु मथां आहे। हमेशा अल्लाह वारनि खे अल्लाह वारा ई ज़ाहिर कंदा आहिनि। देखे कहिड़ी ख़बर, मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ़ में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो वीचारो दायो हो, दायो सॼो ॾींहुं गॾनि ते सिरूं ढोईंदो हो, कची मिटी ढोईंदो हो, भाण खणंदो हो, मज़दूरी कंदो हो, गॾा वहाईंदो हो। उन दाये खे हिकिड़े ॾिहाड़े मिटी खोटींदे हिकिड़ो लाल हथ अची वियो। उनखे ख़बर कान्हे, दायो ग़रीब मिस्कीन चई लाल कोन्हे, को मणियो आहे। मणियो सम्झी उन में सोराख़ कढी उन में धागो विझी हिकिड़ो जेको लासी भलो गॾ होसि उन जे गिची में खणी विधई। मणियो हथ आयो गानी करे। 8 ॾिहाड़ा गुज़रिया, हिकिड़ो जोहरी अची गुज़रियो। उन जोहरी जो नज़र पई त बणा गॾ जे गिचीअ में लाल ॿधो पियो आहे, हीरो ॿधो पियो आहे। सम्झी वियो त गॾ वारे खे ख़बर कान्हे, ख़बर हुजे सा त गॾ में कोन ॿधे आहे। हुनखे चई यार इहो मूंखे ॾींदे? चई हाँ मां तो तोखे ॾियां, मूं पंहिंजे गॾ लाइ गानी ठाही आहे। चई तोखे भली मणनि जी गानी ठाहे ॼाए थो, न त 5 रुपया ॼाए थो। उन ज़माने में 5 रुपया वॾा हुआ। हुन वीचारे दाए चयो त 5 रुपयनि मां त सभिनी गॾनि जूं गानियूं ठहंदियूं। यकदम उनखे छोड़े ॾिनई, 5 रुपया खीसे में विधई। हू जोहरी उनखे खणी साफ़ करे अतर बतर मखे सोन जी पेटी बनाए उन में अंदर उनखे विझी रेशमी कपड़ा वेढ़े रखी छॾियईं, लाल जो कदुर कयईं। ॿिए हिकिड़े जोहरी खे चई यार मूं 5 रुपए में हीरो वरितो आहे। ॿिए जोहरी चयो त चरियो थियो आहे छा? 5 रुपए में कॾहिं जो लाल मिलंदो, कॾहिं हीरो मिलंदो? चई जंहिंखां वरितुमि तंहिंखे ख़बर कान आई, उन सुञातो कोन पे, बेख़बरी हुई हुनखे। उनखे मूं लालच में अची पैसा ॾिना थोरा, हो ख़ुशि थी वियो। मां वठी अची मूंखे ॾेखार। चई हा हली ॾेखारिया। पेटी जो खणी खोले, मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो सॼो लाल भोरा भोरा थी वारीअ जे दाणनि वांगुरु ज़रा ज़रा थी ॻरी ख़तम थी वियो आहे। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उन सां ॻाल्हाइण लॻो जोहरी, हीअ ज़बान पाण वारी चम वारी न बल्कि ज़बान हाल वारी। चवण लॻो ऐं लाल तूं गॾ जे गिची में हुए, उतां कढी मां तोखे रेशमी कपड़ा वेढ़ा, उन खां बाद में मां तोखे चांदीअ सोन जी पेटीअ में रखियो आहे। उन खां बाद में मां तुंहिंजो कदुरु करे खुशबू लॻाई आहे। तूं गॾ जे गिचीअ में त जीअं तीअं हुए पियो हुए, पर हितड़े तूं भोरा थी वियो आहे, इज़त वारी जाइ ते भोरा थी वियो आहे। छाजे करे ईअं तोखे न करणु खपे हा। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उन हीरे ॻाल्हायो आहे, उन लाल ॻाल्हायो आहे, उन मोती हुन सां ॻाल्हायो आहे, पर ज़ुबान हाल सां ॻाल्हायो आहे त हू त अंधो हो। हुन मूंखे गॾ जे गिची में विझी छॾियो हो, हुनखे शनास कान हुई। तूं त हीरे सुञाण वारो हुए, जोहरी हुए, मूंखे गैरत आई आहे त मुंहिंजी क़ीमत मुल्ह तो 5 रुपया छो कयो आहे। उन 5 रुपयनि वारी गैरत जे करे मां पाण खे मारे भञी टुकड़ा करे छॾियो हा। तूं अंधो कोन है, तूं त मुंहिंजो कदुरु करी हा। अदा खोड़ माण्हू बेअदब अल्लाह वारनि जे आॾो बेअदब कंदा वरतंदा आहिनि, पर उनखे कुझु कोन थींदो आहे, मथे में बि सूर कोन पवंदो अथनि, छो त अंधा आहिनि। पर शनास वारो माण्हू जंहिंजी रग साई हूंदी आहे, जंहिं वटि का अमानत हूंदी आहे, उनजी थोरी बेअदबी बि ॾोरापे जो सबबु बणबी आहे।
छो त हू क़दुर वारो आहे। बेटा ऐसा फरमाईंदो आहे क़दुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणिक जी के सालिक लहंदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे क़दुर सोन जो। उन कामिल वली सैयद इमाम शाह खे सॼो इलाइक़ो सुञाण लॻो आहे। सभई क़दुर जी निगाह सां ॾिसण लॻा। उन जे पुश्त मां, उन जे पुठीअ मुबारक मां वक़्त जो कामिल वली हज़रत सैयद मोहम्मद बका पीर सईं पटधणी पैदा थियो। पीर सईं पटधणी रहमतुल्लाह अलैह जे लाइ हज़रत रोज़े वारा फरमाईंदा हा त असांजो बाबो साईं एॾो कमाल जो साहिब आहे जो इहे समझो त छबर में उठ लिकल आहे। तवज्जो आहे, छबर में उठ लिकंदो आहे। ॻाल्हायो, छबर में उठ कोन लिकंदो आहे। मलफूज़ात जन जी पढ़ियल आहे तन खे ख़बर आहे। पीर से फरमाइनि था असांजा वालद मियां साईं छबर में उठ लिकल जे मिसाल हुआ। माना त जीअं छबर में उठ लिकंदो कोन्हे, छबर में बीठो हूंदो त परे खां पधरो हूंदो। पाण फरमाइनि था असांजो बाबो बि एॾो कामिल वली हो जो जहान में मशहूर हो। परावा पंहिंजा सभु सुञाणंदा हुआ त अल्लाह जो कामिल वली आहे। अञा शादी थियल कान्हनि, नौजवानी जो आलम आहे। पंहिंजे ॻोठ जे भर में ढगन सां बीठो आहे। पीर सईं मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह। ग़रीबी हाल आहे, पंहिंजे घर जो कमु करणु आइब बि नाहे। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो उन्ही ॻोठ जे भर में कच्ची सड़क वेंदी हुई जेका लाड़ खे उत्तर जे इलाइक़े खे मिलाईंदी हुई। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह हमेशह भिट तां हलंदो हो, विच ते मंज़ूरूं कंदो हो। खोड़नि जे शहर में हुन जा उजण फ़क़ीर मुरीद हा। उन्ही उजड़नि मुरीदनि में रहंदो हो। उन्ही मुरीदनि में रही वरी सुबह जो रवानो थी घोटकी जा सैयद हा। सैयद महबूब शाह रहमतुल्लाह अलैह जीलानी तरीक़े जो हो। मुजादा उन सां कचहरीअ जे लाइ रिहाण ते उन्ही दग सां कई दफ़ा ईंदो वेंदो हो। उन्ही ज़माने में खोड़नि जा मखदूम बिशरियत जा साहिब हा ऐं वॾा दरवेश हा ऐं शरीयत जे मथां सख़्त हुननि जो अमल हूंदो हो। उन्हनि मखदूमनि खे कंहिं ॿुधायो त भिटाई साहब अल्लाह अल्लाह त कंदो आहे पर दंबूरो बि वॼाईंदो आहे। छा कंदो आहे? मखदूमनि चयो त अल्लाह अल्लाह करे नेक आहे, नमाज़ पढ़े नेक आहे, ख़ुदा खे यादि करे भलो आहे, पर दंबूरो शरीयत में जाइज़ कोन्हे। ॿिए दफ़े जेकॾहिं मखदूम असांजे खोड़नि में आयो त मखदूम खे ताज़ीर ॾींदासीं, शरीयत जो ताज़ीर ॾींदासीं। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि करे छॾी। भिटाई साहब खे मुरीदनि ॿुधाई। भिटाई साहब खोड़नि में उजड़नि फ़क़ीरनि जे नार ते ॿाहिरि बनीअ ते वण जे हेठां वेठो आहे। सुबुह जो टाइम आहे, फजर जी नमाज़ पढ़ी तस्बीह पढ़ी रहियो आहे। कंहिं माण्हूअ चयो सही मखदूम साहब चयो आहे त भिटाई खे असां ताज़ीर ॾींदासीं। भिटाई साहब हमेशह पंहिंजे नफ़्स खे मारियो हो। भिटाई साहब फरमाईंदो आहे जे भाई जोगी थिया त तमा छॾ तमाम, गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीने खे क़तलाम, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतन में। भिटाई साहब पंहिंजे नफ़्स खे अहिड़ो मारियो। मुरीद खे चई बाबा मखदूम साहब शरीयत जो साहिब आहे, वली आहे, दरवेश आहे, शराह जो मालिक आहे, उहो जो हली अची तकलीफ़ करे मांखे ताज़ीर ॾिए, उन खां मां छो न पाण खे ताज़ीर ॾियां? मुरीदनि चयोसि तव्हां वरी कीअं ताज़ीर ॾींदव? चए बाबा मां ॾियां थो। को दांगी जो टुकड़ो खणी आ त मां पंहिंजे मुंहं खे मखियां, के जुतियूं खणी आ त मां उनमें धागो ॿधी पंहिंजे गिची में विझां, पंहिंजे नफ़्स खे पाण सज़ा ॾियां। जो मखदूम हली अची मूंखे सज़ा ॾिए, मां पाण छो न ॾियां?
मुरीदन चो कि असां कोन कंदासीं। भिटाई साहब पाण उथियो, उहो पंहिंजे ॻिची में हार विधई, पंहिंजे मुंहं मुबारक खे उहा ठिकरी घुमायई, मुंहं मुबारक जे मथां दाग कढियई। उन ज़माने में जेको मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह, मखदूम मुहम्मदी जंहिंजो नालो हो, वॾो दरवेश हो, ॼमंदे ई ॼाम हो। कुदरत ख़ुदा जी हुन जे पेशानीअ जे मथां ॼमण सां ई इस्म ज़ात अल्लाह लिखियलु हूंदो हो, पर सदाई झुंड में हलंदो हो। सुबह जी नमाज पढ़ी मस्जिद में वेठो आ, कॾहिं बुजुर्ग बाज़ार में कोन वियो हो मखदूम मुहम्मदी। ईअं ओचितो इशराक जे टाइम ते ट्रप ॾेई उथियो, पेरे उघाड़ो बाज़ार मां भॼंदो ॿाहिरि निकितो। माण्हू कढ लॻा त साईं शहर में कॾहिं कोन वियो आहे, पेरे उघाड़ो मुंहं तां चादर लही वई आहे, ॻाल्हि छा? डोड़ंदा डोड़ंदा ख़लीफ़ा मुरीद अॻु फिरी आया। ओ मखदूम मुहम्मदी, ने ख़बर काॾे थो भॻो वञी? पाण फरमायूं अदा भिटाई साहब असांजो महिमान आहे, उनखे अलाए कंहिं ग़लति ॿुधायो आहे त तोखे मखदूम ताज़ीर ॾींदो। असां त अहिड़ो इरादो कोन कयो हो, पर भिटाई साहब पंहिंजे मुंहं खे पाण ताज़ीर ॾिनो आहे। मां डोड़ंदो इन जे करे वञा थो जो मां ॾिठो आहे त मदीने वारो साईं पाण हली आयो आहे, अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मुंहुं धोई रहियो आहे। मां ओॾे भॻो थो वञा जो मुंहिंजो मदीने वारो साईं आयो आहे। उहो भिटाई एॾो कामिल वली जंहिंजे लाइ महबूब मदीने खां हली अचे बकौल हज़रत मखदूम मुहम्मदी जे, उहो जीअं जो अची साइदी खां लंघियो, पीर साईं पटधणी ढगन सां बीठा हल। पीर साईं पटधणी सलाम अलैकुम किस भले आए भिटाई साहब, ख़ुशि आयो? चई अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आयो, तव्हां बि? चई शुक्र आहे। तरसो भला का नेरनि को पाणी? चई न बसि असांखे घोटकी वञिणो आहे। भिटाई साहब सां ॿ टे फ़क़ीर हा, उहे पुठियां लाहियो, फ़क़ीरनि जो टोलड़ो वठियो, अॻिते पियो। जंहिंमहिल थोरो अॻिते हलियो आहे तंहिंमहिल पीर साईं मोहम्मद बकाशा साहब रहमतुल्लाह अलैह खिली करे चवनि था, ख़ुशि तबई करे चवनि था, मज़ाक तौर चवनि था, ओ शाह अब्दुल लतीफ़ हिकिड़ी जाइ ते छो नथो वेहे? वेही अला अला कर। पाण बि रुलंदो पियो वती, ख़ल्क़ बि खणी पुठियां लाती अथी। इहे ख़ल्क़ जा ख़लीफ़ा पोयां लाहींदो पियो घुमी, हिकिड़ी जाइ ते वेही रहो। हे ख़लीफ़ा तुंहिंजे पुठियां लॻा था घुमनि पिया, वेहंदे त ख़लीफ़ा बि वेठा हूंदा। भिटाई साहब पोइ हिते मोटी पियो आहे। पीर साईं मोहम्मद बका अञा शादी बि कान कई आहे, चवे थो अदा मुंहिंजे पुठियां त ही ॿ फ़क़ीर हल, तुंहिंजे पुठीअ मां कामिल वली मुहम्मद राशिद पैदा थींदो, जंहिंजे पुठियां किरोड़े लॻंदा। या रसूल अल्लाह। अदा भिटाई साहब अखियुनि वारो हो न, इहा जेका करामत मां ॿुधायां थो भिटाई साहब जी, कंहिं सिकंदरी कान लिखी आहे। मतां को सुभाणे चे त सिकंदरी ठाहे पंहिंजूं ॻाल्हियूं लिखंदा, न वरी कंहिं होर जमात जे फर्द लिखी आहे। छो सभु को चवंदो त पीर पंहिंजे खे सभु को आखाणींदो आहे, होर जी बि लिखियल कान्हे इहा ॻाल्हि, कंहिं सिकंदरी आलिम जी बि लिखियल कान्हे का, रोज़े धणी जे कंहिं ख़लीफ़े बि कान लिखी आहे। इहा ॻाल्हि जेका मां तव्हां ॾाढो बयानु कई, इहा कट्टर शियो हो मिर्ज़ा कलीच बेग, जेको असांजे मज़हब जो बि कोन हो, पर हुन पंहिंजे किताब में रोज़े धणी जी करामत लिखी आहे। ऐं अब्दुल हुसैन सांगी मरहूम उन बि इहा ॻाल्हि लिखी आहे। इहे ॿई असांजा न आहिनि, न सिकंदरी आहिनि, हुर जमात जा आहिनि, पर पंहिंजे किताबनि में रोज़े धणी जी करामत लिखी विया आहिनि त बराबरि उन भिटाई साहब जे करामतनि में लिखी अथनि त भिटाई साहब जी उहा करामत सची थी। उहो सैयद उत्तर में पैदा थियो, जंहिंजो नालो मोहम्मद राशिद हो, जो हलंदो हो त लखे माण्हू पुठो लॻंदा हुआ। ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब लॻंदी हुई त वणनि मां बि ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ निकिरंदो हो। ॾींदई ॾस पिरीअ जो, सुभान अल्लाह, ॾींदई ॾस पिरीअ जो लस लयूं लाणा त खथूरी हाणा हितौ हो त हलिया वया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो,
इहो मिर्ज़ा कलीच बेग या अब्दुल हुसैन मीर अब्दुल हुसैन सांगी लिखन था पिया त उन दरवेश रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जंहिं लखे पुछऊं पंहिंजे लॻाया विटाई साहब ॼमण खां अॻे पियो ॿुधाए त उन जे पोयां लखे लॻंदा उन जो गादी नशीन अॼुकल्ह पीर हिज़्बुल्लाह शाह आहे यानी पीर साईं मसन धणी सभई जो रहमतुल्लाह अलैह ॾाढे जो पीर साईं मसन धणी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो सैयद हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह नालो जमात हुनखे तख्त धणी बि चवंदी आहे मसन धणी बि चवंदी आहे इहो अब्दुल हुसैन सांगी जे दौर में ऐं मिर्ज़ा कलीच बेग जे दौर में पीर साईं सरदार हा उन मिर्ज़ा कलीच बेग ईअं बि लिखियो आहे त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो उहो फैज़ आहे जो अॼु हुन जो पड़ पोटो गादी ते आहे छो त रोज़े धणीअ जो फर्ज़ंद पीर साईं सिबगतुल्लाह शाह अव्वल यानी पीर साईं तजर धणी उन जो फर्जंद सैयद अली गौर शाह पीर साईं बंगुले धणी रहमतुल्लाह अलैह वरी उन जो फर्जंद सैयद हिज़्बुल्लाह शाह पीर साईं तख्त धणी माना पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे पोटे जो भी फर्जंद आ पड़ पोटो आ मुजादा मिर्ज़ा खलीच बेग लिखे थो त एडो त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ हो जो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो अॼु पड़ पोटो गादीअ ते वेठो आ पर खुदा पाक जो कसम आ अॼु बि हुन जे जमात में 2.5 लख माण्हू तहज्जुद गुज़ार मौजूद आहिनि 2.5 लख तहज्जुद गुज़ार अब जेके तहज्जुद पढ़ंदासीं 5 वक्त नमाज़ कज़ा कंदा ॻाल्हायो आम 5 वक्त नमाज़ी तो आम मुसलमान भी आहे सब को पढ़े तो अल्हम्दुलिल्लाह घणो करे मुंहिंजा पर साईं तहज्जुद ॾाढो ॾुखियो आहे आधी रात जो थी निंड फिटाए थधे पानी सां वज़ू करे खुदा जी दरबार में बीहण पर मुंहिंजा दोस्त मिर्ज़ा कलीच बेग भी लिखे थो पियो त हज़रत रोज़े धणी जो फैज़ अहिड़ो आहे एॾो त अल्लाह जे वलीअ फैज़ खे हलायो एॾो त दरिया समुंड वहायई जो हुन जो पड़ पोटो गादी ते आहे कई 100 साल गुज़री विया आहिनि हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खां बाद में 80-90 साल खां पोइ पीर साईं आया आहिनि फरमाए थो त अॼु बि हुन जी जमात में फैज़ा जो 2.5 लख माण्हू अॼु बि तहज्जुद पढ़ण वारा जमात में मौजूद आहिनि अवां अंदाज़ो लगायो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे फैज़ जो जीअं न सावणी जो मींहुं सावणीअ जो दरियाह उथल कंदो आहे ऐं उथल करण खां पोइ चाढ़ कंदो आहे पोइ सावणीअ जो दरियाह जमल चाढ़ कंदो आहे पोइ हुन जो किनारनि खां पाणी ॿाहिरि वही वेंदो आहे पोइ जॾहिं पाणी ॿाहिरि वहंदो आहे त उहो पाणी न को ॾिसंदो आहे कंढी न को किरड़ो न को लहो न को लाणो न को खॾ न को बंद न को घर इहे सभिनि जे मथां वहंदो हिकु करो सॼे जहान खे रंगींदो वेंदो आहे खुदा जो कसम आहे रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ सावणी जे दरिया जे छोली खां बि वधीक हो ख़लीफ़ो महमूद कॾे वारो चवंदो हो त वयो सिज वणनि तां रासियूं ॾेई रंग सिज उभरंदो आहे न त सॼे जहान खे रोशन कंदो आहे वरी जंहिंमहिल शाम थींदी आहे सिज लहंदो आहे त पोइ सिज जा किरणा सिज जूं रोशनियूं जबलनि ते वणनि जे चोटियुनि ते मथे मथे पे मथे चोटियूं पियूं सभु ॾेखारिबियूं आहिनि फरमाए थो वयो सिज वणनि तां रासियूं ॾेई रंग जैसा मोजो संग सो कोहार लुकेच वयो अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ अॼु बि जारी आहे दुआ कयो इहो क़यामत ताईं जारी हुजे इंशाअल्लाह ताला इहो जारी हूंदो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद खां बैयत थिया हुआ संदुल वालिद मोहतरम बिन तरीक़नि में मजाज हो मुजादा नक्शबंदी सिलसिले में प्याले वारे मखदूम मोहम्मद इस्माइल खां बैयत थियो हो उन खां बाद में वरी कादरी सिलसिले में हज़रत अब्दुल कादिर आखरीन चनाह वारे बुज़ुर्ग खां फैज़ वरितो हुयो ऐं पाण बुज़ुर्गनि खे अर्ज़ कयो त क़िबला शादी कयां या न बुज़ुर्गनि चयो त शादी कर चयो क़िबला औलाद नेक नामी जो सबब भी बनबी आ बदनामी जो सबब भी बनबी आ औलाद माण्हूअ खे ख्वार भी कंदी आ औलाद माण्हूअ जो नालो भी कढाईंदी आ ख़बर न आहे शादी कयां औलाद अलाए कहिड़ी थिए मुंहिंजा अदा कामिल वलीअ जी निगाह ॾिसी रही आ फरमाए थी ओ प्यारा मोहम्मद बका तूं शादी कर तुंहिंजे पुठीअ मां अहिड़ो वक़्त जो गौस पैदा थींदो जो घणे मुल्क खे फैज़ सां रंगे छॾींदो
अल्लाहु अकबर। दोस्तों अजीजो, ईसा मोहम्मद बका शादी जो इरादो कोन पे फरमायो, पर अल्लाह जे वली जे दस मुर्शिद जे दस खां बाद में